नासिर रावलपिंडी जी दहशतगर्दी अदालत बानी पीटीआई जी भेण अलीमा खान जा चौथों भेरो ज़मानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। अलीमा खान समेत 11 जवाबदारनि खिलाफ 26 नवंबर एहतजाज वारे केस जी ॿुधणी दहशतगर्दी तोड़ अदालत में ॿुधणी थी। अलीमा खान ज़मानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी थियण बावजूद अदालत में पेश न थी। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त अलीमा खान रूपोश आहे त अडियाला जेल ॿाहिरां संदसि मीडिया टॉक कीअं थी नशर थिए। अदालत अलीमा खान जा चौथो भेरो वारंट जारी कंदे केस में शामिल 4 गाॾियूं ज़ब्त करे अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ रवां खे ॾियूं पिया त रावलपिंडी जी दहशतगर्दी अदालत बानी पीटीआई जी अलीमा खान जा चौथा भेरो ज़मानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी करे छॾिया। अलीमा खान समेत 11 जवाबदारनि खिलाफ 26 नवंबर एहतजाज वारे केस जी ॿुधणी दहशतगर्दी तोड़ अदालत में ॿुधणी थी। अलीमा खान ज़मानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी थियण बावजूद अदालत में पेश न थी। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त अलीमा खान रूपोश आहे त अडियाला जेल ॿाहिरां संदसि मीडिया टॉक कीअं थी नशर थिए। अदालत अलीमा खान जा चौथो भेरो वारंट जारी कंदे केस में 4 गाॾियूं ज़ब्त करे अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे।